जी नाज़रीन, पूरी सिंध जी तलहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में भगवान कृष्ण जे जनम ॾींहुं ऐं थधिड़ी ईद वॾी जोश व ख़रोश सां मल्हाई पई वञे। अचो त हितां जे हिंदू बिरादरी खां कुझु वीचार वठूं तो असांखे छा था ॿुधाइनि। अॼु असांजो ईद जो ॾींहुं आहे। असीं हीउ ॾींहुं हर साल मल्हाईंदा आहियूं। अॼु श्री कृष्ण जो जनम ॾींहुं आहे। राधा ऐं श्री कृष्ण जो जनम ॾींहुं आहे। असीं वॾे धामधूम सां मल्हाईंदा आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। अॼु कृष्ण भॻवान जे जनम जो ॾींहुं आहे ऐं उन जे करे असां हिंदू मुस्लमान गॾिजी मल्हाईंदा आहियूं ऐं तमामु असांखे घणी ख़ुशी आहे। ये असांजो कानूड़े जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं ऐं ईअं महिनत। असांजो कानूड़े जो ॾींहुं आहे, वॾो असांजो त्योहारु आहे। असांजो मतिलबु मज़हब इहो आहे की नंढा वॾा असीं ख़ुशी ख़ुशी सां कानूड़ मल्हायूं था ऐं जेको असांजी ख़ुशियूं जेॾियूं बि आहिनि हीअ त्योहार में असीं हिंदू क़ौम में हिंदकार में कोली भील हिंदू मुस्लमान में ॾाढी ख़ुशियूं ईंदियूं आहिनि। कृष्ण भॻवान जनम अष्टमी असां लाइ वॾो में वॾो उत्तम ॾींहुं आहे। असां हिंदू मुस्लमान भाउर सभु हिकु थी असीं उत्तम यात्रा असीं मल्हाईंदा आहियूं। असीं हर साल असीं पंहिंजे ॾियारे खे मल्हाईंदा रहिया आहियूं। तो असीं इन पंहिंजी ईद ते नंढा तोड़े वॾनि ॿारनि जा नवां कपिड़ा पाए इनखे हर साल हिकु नए तरीक़े सां इनखे वॾनि ख़ुशियुनि ताईं पहुचायूं था, जीअं त हर साल वांगुरु हिन साल बसि ईअं ई मल्हाए रहिया आहियूं। जी नाज़रीन, तव्हां हितां जे हिंदू बिरादरी जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त भॻवान कृष्ण जो जनम ॾींहुं असीं ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। हिन ॾींहं ते असीं नवां कपिड़ा पहिरीं पाईंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि खे बि तयारु कंदा आहियूं ऐं हिन ईद ते न रुॻो असीं हिंदू बिरादरी बल्कि असां सां गॾु असांजा मुस्लमान भाइर बि असां सां गॾु हिन ख़ुशियुनि में असां सां गॾु शरीक हूंदा आहिनि। कैमरा टीम सां गॾु रब नवाज़ जूणे जो, सिंध TV न्यूज़ तलहार।